जय झूलेलाल। असां कथा था ॿुधूं, झूलेलाल साईं जन जी कथा, लाइफ एंड स्टोरी ऑफ लॉर्ड झूलेलाल। हिन में असां सॼी कथा ॿुधीसीं। पोइ असां सिंधी जल जी उपासक आहियूं। जल जी उपासना छो कंदा आहियूं ऐं झूलेलाल साईं जन जो नालो उॾेरो लाल कीअं पियो, उन जो अभ्यास कयोसीं। तंहिंखां पोइ छठी छा थींदी आहे ऐं झूलेलाल साईं जन जी छठी कीअं थी, केतिरा नाला रखियऊं, उन नालनि जी माना छा आहे। त असां उदयचंद जो बारे में भई कीअं आशा जी किरण असांजे लाइ खणी थो अचे, उन जो बि अभ्यास कयोसीं। ॿिया नाला तव्हां पाण अभ्यास करे सघंदव। अॼु असां अभ्यास कंदासीं चालीहे साहिब जो। हीउ चालीहो छा आहे? पहिरियों त इहा इवेंट जेका आहे, इहा झूलेलाल साईं जन जे पैदा थियण खां अॻु में जी इवेंट आहे। तव्हां स्टोरी यादि हूंदी, मिर्ग शाह ॾाढो दुष्ट राजा हुयो। राजा जो कमु हूंदो आहे प्रजा जी रक्षा करे, ऐं हिन शाही फरमान कहिड़ो कढियो आहे, मां तव्हांखे मारे छॾींदुसि। माना जेको रक्षक आहे उहो ई भक्षक थी वियो। हाणे जॾहिं राजा फरमान कढे त मां तव्हांखे मारे छॾींदुसि, न तव्हां धर्म न मटाईंदव त पोइ पब्लिक छा कंदी, काॾे वेंदी, कंहिंखां प्रोटेक्शन घुरंदी। त ॾिसो केॾो वॾो संकट सिंधियुनि ते उन टाइम ते, हिंदू सिंधियुनि ते आयो। हाणे हू छा कनि, पर स्टोरी मां तव्हांखे वरी यादि ॾियारियां। हू सभई पंहिंजे मुखीअ वटि विया। मुखी शांत सुभाउ जो हुयो, सोचींदड़ हुयो। पहिरियों त वञी चयईं, भई हलो असां हुन खां मोहलत था घुरूं। विया आहिनि, मिर्ग शाह खे चयो अथऊं, भई असां तोसां दुश्मनी नथा कयूं, असां लड़ाई नथा कयूं, पर असांखे थोरी मोहलत ॾे। ऐं राजा हुयो, चयईं छा फ़र्क़ु पवंदो थोरनि महीननि सां, हलो वञो वञो वञो, मां मोहलत ॾिनीमांव। पोइ मुखी मोहलत वठी आयो। पोइ सभिनी खे हीअ गीता जो थोरो सो ज्ञान ॾिनो अथई। तंहिंखां पोइ सभई सिंधी मिली करे जल देवता जी पूजा करण वास्ते, अर्चना करण वास्ते, आराधना करण वास्ते सिंधूअ जे किनारे ते जमा थिया आहिनि। 40 ॾींहं तपश्चर्या कई अथऊं, ऐं 40 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे फल मिलियो आहे। हिकु आकाशवाणी थी आहे, घबरायो न, मां अचांव थो, मां धर्म जी रक्षा कंदुसि, मां तव्हांजी रक्षा कंदुसि। त हिते 40 जॾहिं इहा आकाशवाणी थी त 40 समाप्त थियो। हाणे हिन स्टोरी तव्हांखे ॾाढी सिंपल लॻंदी, भई हिन में आहे छा, ईअं कुझु थींदो आहे छा। पर संकट त ईंदा आहिनि कि न ईंदा आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि कि न ईंदियूं आहिनि। हुते भले मिर्ग शाह फरमान कढियो, पर फरमान कहिड़ो हुयो, भई जान सां मारे छॾींदोमांव। ऐं जॾहिं राजा फरमान कढंदो त पोइ त भउ थींदो कि न थींदो। तुर कोरोना अची वियो त केॾो हड़कंप मची वियो। हिते संकट आहे न। ज़रूरी थोरी आहे त राजा फरमान कढे तॾहिं असां दुखी थियूं। कोरोना ईंदो, सुभाणे अर्थक्वेक थींदो, सुनामी ईंदी, बादल फाटी पवंदो, बिज़नेस में लॉस थी पवंदो, कॾहिं कॾहिं रिसेशन कंटिन्यू थींदी आहे, डिप्रेशन में हली वेंदा आहिनि बिज़नेसिस, इकोनॉमी सॼी डिप्रेशन में हली वेंदी आहे। केतिरा माण्हू सुसाइड कंदा आहिनि। जेके बीह सघंदा आहिनि संकटनि जे साम्हूं, उहे तरी वेंदा आहिनि। पोइ उन्हनि जे लाइ त हिकदमि गोल्डन एज ईंदो आहे तंहिंखां पोइ। पर जेके घबराइजी वेंदा आहिनि, उहो काल उन्हनि खे ख़तमु। जेको घबराईंदो उन जे लाइ हिन दुनिया में न अथव जीवन। जो डर गया सम्झो मर गया। पर तव्हां सोचो, एॾो शाही फरमान अचण खां पोइ सिंधी घबराइजी कोन विया। घबराइजी वञनि हा त सरेंडर करना, ठीकु आहे बाबा असां धर्म मटायूं था, तूं असांखे न मार, या भॼी वञनि हा राति जो काॾे ॿिए हंधि। पर अहिड़ा कम न कया अथऊं।
हू पंहिंजे मुखीअ सां सलाह मसलत कई अथऊं। पोइ मुखीअ उन्हनि खे गीता जो ज्ञान ॾिनो आहे। भई कृष्ण भॻवानु असांखे पाण प्रॉमिस कयो आहे, भई मां ईंदुसि, मां धर्म जी रक्षा कंदुसि, मां दुष्टनि जो संहार कंदुसि, मां पंहिंजे भक्तनि खे बचाईंदुसि। चौथे अध्याय में असां अभ्यास कयो आहे थोरो, त कृष्ण भॻवानु असांखे इहो प्रॉमिस ॾिनो आहे। इहा यादगिरी ॾियारे थो सभिनी सिंधियुनि खे। माना ज्ञान थो ॾियनि, उपदेश थो करेनि। ऐं कहिड़ो उपदेश? हिकु असांजे ग्रंथ जो छा लिखियलु आहे उन जो उपदेश थो करे। इहा हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, सिंधियुनि में इहा मान्यता आहे कि जॾहिं जॾहिं असां वटि मुसीबतियूं ईंदियूं आहिनि, कैलेमिटीज़ ईंदियूं आहिनि, त असां वेही सोचियूं ही छो आया? असां काई ग़लती कई आहे? ज़रूरु असां काई ग़लती कई हूंदी, न त न विष्णु भॻवान जी गदा असां ते छो अची पई? ही दुख दर्द असांजे जीवन में छो था अचनि? त सिंधियुनि जी इहा मान्यता आहे, जॾहिं संकट ईंदा आहिनि तंहिंजो माना असां परमात्मा खे विसारे छॾियो आहे। हाणे छा कयूं? हाणे त उन जी शरण में वञिणो पवंदो, उन खां माफ़ी घुरणी पवंदी। ॾिसो, हिकु कथा आहे, कृष्ण भॻवान जी हिकु लीला आहे। जॾहिं गोपियूं यमुना में सनानु करण वयूं, पंहिंजा गहना, पंहिंजा कपिड़ा किनारे ते रखी करे मस्तु एंजॉय पियूं कनि। पोइ जीअं पाणीअ में वेंदा आहिनि न, त मस्ती शुरू थी वेंदी आहे। पोइ संसार सभु भुलिजी वेंदो आहे। जेके गोपियूं कान्हा 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 कंदियूं हुयूं सॼो ॾींहुं सॼी राति, विसारे छॾियूं कृष्ण भॻवान खे, कान्हा खे विसारे छॾियूं पंहिंजे। पोइ कान्हा खे ध्यान में अची वई ॻाल्हि। पोइ गोप खणी वियो आहे, 10 साले जो ॿारु आहे, नंढो। पोइ हुन जा कपिड़ा चोराए मथे वणनि ते वञी वेही रहियो। पोइ गोपियुनि खे हिकदमि ध्यान में अची वई, अरे असांजा कपिड़ा गायब आहिनि, असांजा गहना गायब आहिनि। पोइ जाम सोचण खां पोइ, जाम ॻोल्हण खां पोइ ख़बर पए, अरे ही त असांजे कान्हा जी हिकु लीला आहे, हिकु चाल आहे। पोइ छा कयो अथऊं? उन जे शरण में विया आहिनि, उन खां माफ़ी घुरी अथऊं। पोइ कृष्ण भॻवान कपिड़ा मोटाए ॾिना। हिकु नंढी स्टोरी आहे। हीअ यमुना नदी आहे, ही संसार जेको विषयनि सां भरियल आहे। तव्हां ख़ाली अखियूं ॾिसंदव न, अखियुनि सां छा छा नज़ारा था नज़र अचनि। सॼी उमिरि इंसानु ॾिसंदो थो रहे 100 सवाल, तॾहिं बि अखियूं थकजनि कोन थियूं। त माना हिन संसार में घणियूं शयूं भरियल पियूं आहिनि। इट इज़ एट्रैक्टिव टू सेंसिस। 5 सेंसिस आहिनि असांजा, 5, सभिनी खां वधीक। पोइ असां संसार में घिरी वियासीं, संसार जा थी वियासीं, परमात्मा खे विसारे छॾियोसीं। ही सिंबॉलिक आहे। पोइ परमात्मा खे ख़बर आहे ही ग़लति राह ते था वञनि। हाणे हिन खे सही राह ते कीअं वठी अचूं? पोइ कुझु न कुझु उहो पनिशमेंट मोकिलींदो आहे। स्टोरी आहे, स्टोरीअ छो लिखी अथऊं त असां हिन ते सोचियूं। त हिन स्टोरीअ मां सिंधियुनि पहिरियों ई लेसन कढी रखियो हुयो त भई जॾहिं जॾहिं संकट ईंदा, माना परमात्मा असांखे यादि थो करे, असां ग़लती कई आहे। पोइ सभु सोचनि था, पोइ सभु रिटायर था थियनि, हलो सिंधूअ जे किनारे। सिंधूअ जे किनारे अची करे प्रार्थना था कनि। हिन प्रार्थना जे दौरान हू नवां कपिड़ा नथा पाइनि। स्टोरी ईअं आहे, हू नवां कपिड़ा नथा पाइनि, पर पुराणा कपिड़ा धोई पाइनि था। सम्झो न ॻाल्हि खे? नवां कपिड़ा नथा पाइनि, पुराणा धोई पाइनि था, ऐं ॾाढ़ी नथा लाहिनि। सन्यासिन वांगुरु वेही था रहनि। हाणे ईअं चवंदा आहिनि 40 ॾींहं वे, पर 40 ॾींहंनि जो उन्हनि जो प्रोग्राम कोन हुयो। हुननि जो प्रोग्राम हुयो असांखे परमात्मा अची बचाए। असां जेसि ताईं हुन जो आवाज़ु नथो अचे तेसि ताईं वेही रहंदासीं।
पोइ जंहिं ॾींहुं आकाशवाणी थी आहे उन ॾींहुं 40 ॾींहं पूरा थिया हुया, इन करे असां चालीहो मल्हाईंदा आहियूं। तव्हां चवंदो असां बि चालीहो मल्हाईंदासीं, 40 ॾींहं परमात्मा खे यादि कंदासीं, पोइ विसारे छॾींदासीं, कमु न थींदो। जेसि ताईं हुनजो आवाज़ु न आयो आहे तेसि ताईं हुनजो पीछो छॾिणो न आहे। पोइ 40 साल लॻी वञनि, नो प्रॉब्लम। करिणो छा आहे ज़िंदगीअ में? असां आया आहियूं, हिकु मक़सदु खणी आया आहियूं, मक़सदु पूरो करिणो आहे। पर तव्हां सोचियो, हिन इंडिया में सेकेंड वेव ऑफ कोरोना आई, हड़कंप मची वियो, ऑक्सीजन खपे, ऑक्सीजन खपे। हवाई जहाज़नि में ऑक्सीजन, ॿेड़ियुनि में ऑक्सीजन, ट्रेन में ऑक्सीजन, ट्रकुनि में ऑक्सीजन, माण्हुनि जे कुल्हे ते ऑक्सीजन। They were confused. They were perplexed. There was chaos. छाकाणि भव में वधीक माण्हू मोह आहिनि करोना खां बि। कोरोना जो भव करोना खां वधीक डेंजरस आहे। पर हू सिंधी जेके हुया, हेॾो वॾो शाही फरमान, हिते त तव्हांखे ख़बर आहे भई हज़ारनि में कोई मरंदो, पर उते त ख़बर अथनि सभई जो सभई मरंदासीं। मिर्ग शाह त ॾाढो, हू त मतिलबु दुष्ट इंसान आहे, सभिनी खे कटे छॾींदो रातो राति, ख़बर हुयनि। पर हू घबराइजी कोन विया, हू शांत हुया। छो? उन्हनि खे ख़बर हुई हिकदमि असां गड़बड़ कंदासीं, ग़लतियूं कंदासीं। जॾहिं ऑक्सीजन शॉर्ट सप्लाई थी, केॾियूं ग़लतियूं थियूं। माण्हू पाइप जोड़े न सघिया, 22 माण्हू मरी विया। हिकु पाइप फ्लैंज उन्हनि खे ख़ाली जॉइन करणी हुई, न करे सघिया, 22 माण्हू मरी विया। पर हू सिंधी मस्तु शांतीअ सां मिर्ग शाह खां पहिरियों मोहलत घुरी अथऊं। माना पहिरियों तव्हां शांत वियो, पहिरियों थोरा ॾींहं घर में वियो, ॿाहिरि न निकिरो, कोरोना आहे न, शांत वियो, घर में वेही करे उन जे बारे में ज्ञान वठो, पंहिंजी तयारी कयो, पोइ तव्हां ॿाहिरि निकिरी सघंदव। त केॾी वॾी सिख्या असांखे हीअ कथा ॾिए थी। कथा ॾाढी सिंपल आहे, तव्हांखे लॻंदो हिन कथा में त कुझु आहे ई कोन। इहा ई कथा तव्हांखे कोई अमेरिकन ॿुधाए त चवंदा वाह वाह वाह, छा त ज्ञान आहे। पर कॾहिं बि संकट अचे, कॾहिं बि दुख अचे, पहिरियों पंहिंजो जस्ट कूल डाउन। गड़बड़ में ग़लति डिसीजन न आहे वठिणो। हिकु ग़लति डिसीजन सॼी लाइफ बर्बाद करे सघंदो आहे। पहिरियों तव्हां शांतीअ सां वेही करे सोचियो। मुखीअ वटि विया, मुखी केरु आहे? असांजो मुखी केरु आहे? असांजो मुखी हिते वेठो अथव। असांखे बुद्धि ॾिनी आहे परमात्मा, असांखे अकुलु ॾिनो आहे, इंटेलेक्ट ॾिनो अथई। छाजे वास्ते? जॾहिं इंसान गड़बड़ में फासी पवंदो आहे त हूअ कमु करणु बंदि करे छॾींदी आहे। जॾहिं मन ठीकु न आहे त बुद्धि बंदि थी वेंदी आहे, पर मन शांति थींदो त उनजो कमु शुरू थींदो। त असांखे बुद्धीअ जे शरण में वञिणो आहे। मन जी तव्हां ॿुधंदव, हिकदमि सां कोई ग़लति क़दम खणंदव, न असां मिर्ग शाह सां लड़ाई कंदासीं, तव्हां करे सघो था। तव्हां वटि एतिरी ताक़त आहे, तव्हां वटि हथियार आहिनि त कयो। तव्हांखे श्योरिटी आहे असां खटी वेंदासीं, कयो। तव्हांखे ख़बर आहे असां नथा करे सघूं, कोरोना सां असां नथा लड़ी सघूं, तव्हांखे ख़बर आहे असां वटि दवा कोन्हे। थोरो शांतीअ सां त वियो, जेको प्रोटोकॉल आहे उनजो पालन कयो। शांत वेहंदो इंसान पंहिंजो पाण रस्तो निकिरी ईंदो। त ही आखाणी असांखे पहिरियों इहो, माना 40 जो जेको तव्हां मल्हायो था, कोई उत्सव चवंदा आहिनि, कोई चवंदा आहिनि असां हीअ तपस्या था कयूं 40 ॾींहं, के उपवास कंदा आहिनि 40 ॾींहं, के 4 ॾींहं कंदा आहिनि, के 4 कलाक कंदा आहिनि।
जेतिरी जंहिंजी ताक़त। के ॾाढ़ी न लाहींदा आहिनि, के कपिड़ा न मटाईंदा आहिनि, के कमु न कंदा आहिनि, भई न न असांजो उपवास आहे, असां कुझु न कंदासीं, सुम्ही पिया हूंदा आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। पर चालीहो असांखे पहिरियों लेसन इहो थो ॾिए, भई जॾहिं बि तव्हां वटि संकट अचे, तव्हां चालीहे में हली वञो। उहा ई तव्हांजी शुरूआत आहे। संकट आयो माना असां ग़लती कई आहे, असां परमात्मा खे विसारे छॾियो आहे। मन गड़बड़ थियो आहे माना असां परमात्मा खे विसारे छॾियो आहे। निंड नथी अचे माना असां परमात्मा खे विसारे छॾियो आहे। गुस्सो थो अचे माना असां परमात्मा खे विसारे छॾियो आहे। टीवी ॾिसंदा आहिनि माण्हुनि जो ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे। ऐं टीवीअ जो ब्लड प्रेशर जो कहिड़ो संबंध? टीवीअ जी ग़लती न आहे, ग़लती असांजे अंदर जी आहे, असांजे मन जी आहे। असांजो बीपी छो वधे? जेको थींदो कूड़ आहे, कूड़ खे बि इंसान सच थो सम्झे। पर तव्हां ॾिसो 1100 साल पहिरियों सिंधियुनि वटि एतिरो अकुल हुयो, संकट आयो आहे त इन सां असां शांतीअ सां सामनो। पहिरियों टाइम घुरो, जेतिरी तव्हांखे मोहलत मिले ओतिरी घुरे वठो। सोचण लाइ टाइम खपे। तव्हां फटाक करे निर्णय कंदव, न न हलो शहर छॾे भॼी था वञूं, वेंदव काॾे? ॿिए हंधि बि त मिरिक्शा वेठो आहे ॿिए नाले सां, वेंदव काॾे? त हीअ नंढी स्टोरी पहिरियों पहिरियों लेसन इहो थी ॾे। तंहिंखां पोइ ही सभु सिंधूअ जे किनारे विया आहिनि। उन टाइम ते मूर्ति पूजा कोन हुई। उन टाइम ते जल जी पूजा कंदा हुआ, वॉटर इन एनी फॉर्म। ऐं सिंधु तव्हांखे ख़बर आहे, सिंधु उतां जी लाइफ लाइन आहे। त सिंधु रिवर हिकु नदी ख़ाली कढी छॾियो, लाइफ एक्सटिंक्ट। ऐं हीअ एॾो ब्लेसिंग्स ॾींदी आहे, सॼी दुनिया में अकाल थी पए, सिंधुअ जो पाणी वहंदो ई रहंदो आहे, थधो ऐं मिठो। त इनखे असां भॻवान जो रूप न मञींदासीं छा? जंहिं असांखे जीवन ॾिनो आहे, उनखे असां थैंक यू बि न चवंदासीं। त उन ज़माने में परमात्मा वटि पहुचण लाइ ही परमात्मा जो रूप आहे। सिंधु नदी जल सिंध में परमात्मा जो रूप आहे। त इन करे हू सिंधुअ जे किनारे विया। ऐं पोइ 40 ॾींहं न, जेसि ताईं आकाशवाणी न थी आहे तेसि ताईं हुननि पंहिंजी उपासना कई आहे, आराधना कई आहे, पूजा कई आहे। हाणे तव्हां छा था सम्झो कहिड़े नमूने सां पूजा कई हूंदव? सभु माण्हू साॻा न हूंदा आहिनि। सभिनी खे सत्संग में वेहण जी ताक़त कोन्हे, सभिनी खे सत्संग मिलंदो बि कोन्हे। के माण्हू 5 मिंटे में बोर थी वेंदा आहिनि, के कलाक वेही सघंदा आहिनि। त अलॻि अलॻि क़िस्मनि जा माण्हू हुया, त हुननि खे सभिनी खे अलॻि अलॻि कम मिलिया। जेके इंटेलेक्चुअल्स हुया, सोचींदड़ हुया, उन्हनि ग्रंथनि जो अभ्यास कयो। तव्हां 40 ॾींहं कंदव छा? त के हुया 2-4 जेके इंटेलेक्चुअल हुया, उन्हनि अभ्यास कयो। ख़ासि करे मुखी मथे हूंदो अथव। मुख जेको आहे न, मुख इहो मथे हूंदो आहे हमेशह। मुख खे चवंदा आहिनि मुखी। हीउ असांजो मुखी आहे। हिन मुखीअ जे अंदरि सॼो सचो मुखी वेठो आहे। त कंहिं अभ्यास कयो, जीअं तव्हां मुखीअ उन्हनि खे ॿुधायो त भई भगवत गीता में कृष्ण भॻवानु असांखे प्रॉमिस कयो आहे, असांखे घबराइण जी ज़रूरत न आहे। वरी तव्हां 40 ॾींहं एतिरा माण्हू वेठा आहिनि, खाधो खपे, पीतो खपे, कपिड़ा धोइणा आहिनि, साबुण खपे, सनानु करिणो आहे नदीअ में वञी करे, प्राइवेसी खपे, केॾियूं ॻाल्हियूं खपनि। सत्संग करणु एतिरो आसान न आहे। 40 ॾींहं सत्संग करिणो आहे। 40 ॾींहं बि न, ख़बर न आहे घणा ॾींहं लॻंदा, पर सत्संग करिणो आहे। त ई रिसोर्सिस बि पोइ के जेके कर्मी हूंदा आहिनि, एक्टिव पीपल, जेके वेही बि न सघंदा आहिनि, उन्हनि खे कमु ॾिनो, भई सॼो बंदोबस्तु कयो, माण्हुनि जो खाधो पीतो, सेवा में। माना जेके
ज्ञानी हुया उन्हनि खे अभ्यास में लॻायूं, जेके कर्मी हुया उन्हनि खे सेवा में लॻायूं, ऐं जेके इहे ॿई नथा करे सघनि उन्हनि खे ॿियूं उपासना ॾिनऊं। कोई भॼन ॻाईंदो, पंजड़ा ॻाईंदो, पलव पाईंदो, कोई धूप दीप नैवेद्य सां पंहिंजे आराध्य जी माना हुन जल देवता जी पूजा कंदो। अलॻि अलॻि नमूने जा आराधनाऊं थींदियूं आहिनि, कोई यज्ञ कंदो, जीअं जंहिंखे जीअं सूटेबल आहे। असांखे चॉइस मिलियल आहे वॾो, असांजा ग्रंथ जेके आहिनि ॾाढा लिबरल आहिनि। तव्हांखे सभु बुफे करे ॾिनो अथऊं, 10 क़िस्मनि जूं भाॼियूं आहिनि, तव्हां 2 खणो जेके तव्हांखे पसंदि हुजनि। तव्हांखे अभ्यास करिणो आहे, तव्हां अभ्यास कयो। तव्हांखे सेवा करणी आहे, तव्हां सेवा कयो। तव्हांखे भक्ति करणी आहे, तव्हां भक्ति कयो, जीअं तव्हांखे वणे। वट एवर इज़ सूटेबल टू यू। त असांखे पंहिंजी पर्सनैलिटीअ जो थोरो अभ्यास करे उन हिसाब सां पंहिंजी साधना चूंडणी आहे। त ही सभु साधक हुया, 40 ॾींहं साधना कई अथऊं। अच्छा, हिन में छा कयो अथऊं? घर न विया आहिनि। पहिरीं ॻाल्हि, 40 ॾींहं हू घर न विया आहिनि। हाणे घर न विया आहिनि तंहिंजो मतिलबु छा? घर विकिणे छॾियऊं, कंहिंखे दान ॾेई छॾियऊं? न, घर आहे, पर घर जो मोह न आहे। घर माना असां जेके बि शयूं जमा था कयूं हिन संसार में, सभु अची वियूं हुन में। तव्हांजूं कारूं, बंगला, फ्रिजेस, टीवीस, जेके बि तव्हां जमा था कयो, आर्टिफैक्ट्स, अलाए छा छा माण्हू वठी ईंदा आहिनि। किथे वेंदा आहिनि, भई उहा जॻह कीअं आहे ॾिसूं? न, उते छा थो सस्तो मिले उहो ॾिसूं ऐं वठी बि अचूं। कम जी आहे शइ, न आहे तॾहिं बि वठी ईंदा। पोइ जमा कंदा आहिनि। इंसान जो ही सुभाउ आहे, हू जमा कंदो रहंदो आहे। पैसो बैंक में पियो हुजे, घर में पियो हुजे, लॉकर में पियो हुजे, सभिनी हंधि पैसो भरे रखंदा। जेके कमाइनि था उहे, जेके नथा कमाइनि उहे इन ई कोशिश में लॻल आहिनि त असां वधीक कीअं कमाए सघंदासीं। जस्ट टू कलेक्ट, एक्वायर एंड एक्वायर। असांजे शास्त्रनि में हिनखे हिकिड़ी उपमा ॾिनी अथऊं, कांचन। कांचन माना सोन। कांचन मृग तव्हां ॾिठो न? सीता जॾहिं राम सां हुई, शांतीअ में हुई, मौज में हुई, मस्तीअ में हुई, पर ध्यानु काॾे वियुसि? सोन जो हरण, सोन ॾे वियुसि, कांचन, भई मूंखे बि खपे। जॾहिं ध्यानु कांचन में वियुसि, रावण खसे वियुसि। ही असां कांचन जे पुठियां पिया आहियूं। त हिननि छा कयो? भई न, असां हाणे तपस में आहियूं, कांचन न खपे, असां ध्यानु न ॾींदासीं, घर न वेंदासीं। तंहिंखां पोइ न ॾाढ़ी लाथऊं, न नवां कपिड़ा पातऊं। हाणे तव्हां जमा कयो था छाजे वास्ते? भई असां सुख वठंदासीं। पहिरियों माण्हू जमा कंदो, पोइ उन मां सुख वठंदो। सुख जी उपमा ॾिनी अथऊं कामिनी। कामिनीअ में सभिनी खां वधीक सुख हूंदो आहे, इंद्रियनि जो सुख। आत्मिक सुख त हुन में 0 आहे। इंद्रियनि जो सुख, 5 ई इंद्रियूं उन वक़्तु कम में ईंदियूं आहिनि, इन करे उनखे कामिनी चवंदा आहिनि। त कांचन माना जमा करणु, ऐं कामिनी माना भोग वठणु। भोगी इंसान कामिनीअ पुठियां हूंदो आहे। त ही 2 ॻाल्हियूं आहिनि, कांचन ऐं कामिनी, जंहिंजे पुठियां सॼो संसार पियो आहे, जंहिंजे वास्ते सॼा दुख निर्माण थिया आहिनि। कांचन ऐं कामिनीअ जो पीछो इंसान छॾे ॾे, दुख गायब। ही फॉर्म्यूलो अथव। हाणे हिननि छा कयो? ॾाढी माना असांखे इंद्रियनि जा भोग हाणे न खपनि। संन्यास वरितऊं, टेम्पररी संन्यास। असां घर बि न वेंदासीं, माना असांखे न पैसो पदार्थ खपे ऐं न उन जा इंद्रियनि जा विषय खपनि। माना हिन संसार खां थोरा अलॻि थी विया।
असां वटि त कांचननि कामिनी चवंदा आहिनि, तव्हां वेस्ट में वञो 3W चवंदा आहिनि, वेल्थ, वूमन एंड वाइन। वूमन चवंदा आहिनि, वाइफ न चवंदा आहिनि, छाकाणि उते वाइफ जो बि इम्पोर्टेंस कोन्हे, वूमन जो इम्पोर्टेंस आहे। हू दे आर वन ग्रेड बिलो। हिननि जे पुठियां इंसान पवंदो। दीज आर ऑल सेंस ऑब्जेक्ट्स। ये जेके असांजा सेंसेस आहिनि उन्हनि जा ऑब्जेक्ट्स आहिनि। ख़ाली अखियुनि जे लाइ रंग रूप ठहिया आहिनि, कननि जे लाइ जेको बि तव्हां ॿुधो था, गुड और बैड। नक सां असां सूंघींदा आहियूं, टंग सां असां सवादु वठंदा आहियूं। टंग वास्ते तव्हां ॾिठो संसार में सॼो अधु दुनिया त ख़ाली टंग वास्ते थी कमु करे। सुबुह थियो न आहे, नाश्ते में छा आहे? पहिरियों त चांहि सां छा आहे, खारी आहे, बिस्कुट आहे, छा आहे? अच्छा, बिस्कुट खाईंदे खाईंदे भई अॼु नेरनि में छा आहे? नेरनि ते सोचींदा मंझंदि में छा आहे? वरी मंझंदि जो सोचींदा डिनर में छा आहे? पोइ इन जे विच में ढबल पकोड़ा खाईंदा, पोइ ढबल वांगुरु थी वेंदा आहिनि, पर तॾहिं बि ढबल पकोड़ा खाईंदा आहिनि। सो टंग केतिरो वीकनेस आहे। पर हिननि छा कयो, सिंधियुनि जेके सिंधूअ जे किनारे आया, ये सभु मोह कढी छॾियऊं। जेको खाईंदासीं प्रसादी करे खाईंदासीं। तव्हां सोचींदो इंद्रियुनि खे असां सभु कट करे छॾियूं, कुझु न ॾियूं हिननि खे। न न न न, ॾिसो पुराणा कपिड़ा धोई पाता अथऊं, ईअं न आहे त कपिड़ा छॾे ॾिनऊं पाइण। पुराणा कपिड़ा पाइनि पिया, माना इंद्रियनि खे सप्लाई हुयो, अखियूं पयूं ॾिसनि पर इन्वॉल्व न थी वञनि, कन पिया ॿुधनि पर उन में असां फासी न पऊं। खाए स्वाद बि वठो, मिठाइण बि खाओ, सभु स्वाद वठो, पर उन में फासी न पओ। मुंहिंजे फादर जो दोस्त हुयो, उनजो मिठाईअ जो दुकानु हुयो ऐं डायबिटीज़ हुयुसि। पोइ मां हिकु दफ़ो मिलियोमांसि ईअं रस्ते में जाम सालनि खां पोइ। मां चयोमांसि, हरी अंकल कीअं आहियो? चई फस्ट क्लास हिकदमि। सना थी विया आहियो? चई हा डायबिटीज़ आहे न। मां चयुमि तव्हांजी त मिठाईअ जी दुकानु आहे, इन करे तव्हांखे डायबिटीज़? न न, चई मां कंट्रोल करे छॾियो आहे, हाणे ख़ाली हिकु ॾींहं में ख़ाली 100 ग्राम मिठाई खाईंदो आहियां। 100 ग्राम? डायबिटिक पेशेंट, असां बि नथा खाऊं, नॉन डायबिटिक। डायबिटीज़ अथसि तॾहिं बि 100 ग्राम मिठाई खाईंदो आहे। डायबिटीज़ न हुजेसि त घणी खाए, स्वाद। पर डिनाए ना करिणो तव्हांखे, डिनाए ना करिणो। ही फासी पियो, हरी अंकल फासी पियो मिठाईअ में, इन करे पेशेंट थी पियो, रोज़ दवाऊं खाईंदो, डॉक्टरनि वटि वेंदो, फासी पियो। इहो थींदो अथव वन वीकनेस। हाथी हेॾो वॾो थींदो आहे, टननि में त हुनखे खाधो लॻंदो आहे, ऐं महावत जेको हूंदो आहे ई 4 फुट नंढो हिकु सन्हो माण्हू हूंदो आहे। ही सन्हो माण्हू, नंढो माण्हू हेॾे वॾे हाथीअ खे कंट्रोल कीअं थो करे? पकड़ींदो कीअं आहे हुनखे? हाथीअ खे हिकु वीकनेस हूंदी आहे, जॾहिं मेटिंग पीरियड ईंदो अथसि उनखे सिग्नल मिलंदो आहे, पोइ सॼो दिमाग़ु बंदि, जीरो, बसि पाईंदो डुक, हेल्टर स्केल्टर। पोइ छा कंदा आहिनि, हिननि खे ख़बर आहे हाथी सोचींदो न, हाथीअ खे घाह ॾिसण में ईंदो, खाईंदो आहे, पर हिन वक़्तु हू घाह न खाईंदो आहे, हिन जो ध्यानु सॼो होॾे आहे। पोइ खॾो करे रखंदा आहिनि, उन जे मथां घाह रखंदा आहिनि, हाथी किरी पवंदो, पोइ हुनखे पालींदसि ऐं ही इज़ कैप्टिवेटेड। पोइ हू जेल में रहंदो सॼी उमिरि। वन वीकनेस, सॼी उमिरि ख़तमु। जेको हाथी छा शाही घुमंदो आहे जंगल में, पर हिकु महावत, हिकु वीकनेस जे करे फासी पवंदो। फासी न आहे पवणो,
इंद्रियनि खे भले तव्हां छॾे ॾियो, हा भई वञो, अखियूं तव्हांखे ॾिसणो आहे ॾिसो, कन तव्हांखे ॿुधणो आहे ॿुधो, जिभ वञ सवादु बि वठि, पर तव्हां चवंदो हीउ मूंखे सवादु ॾाढो थो वणे, मां वधीक खाईंदुसि, न, लिमिटेड। कथा चेती ॾाढी वधायूं, माना काम क्रोध लोभ मोह अहंकार हिननि ॻाल्हियुनि खां परे थी विया। जॾहिं काम न आहे त उन जा विकार बि न ईंदा, काम इच्छा इहे आहिनि त सभु विकार ईंदा। पर हिननि छा कयो, हाणे असां साधक थी विया आहियूं, हिन वक़्तु असांखे इंद्रियनि जे पुठियां भॼणो न आहे, असांखे भोगी थियणो न आहे, असांखे योगी थियणो आहे। योगी थींदासीं त असां ते उहा ई महिरत थींदी जेका सदियुनि सां असां वटि थींदी रहंदी आहे। सिंधियुनि जी हिस्ट्री ॾाढी पुराणी आहे, ओल्डेस्ट, वैदिक प्री वैदिक पीरियड खां। त हीउ असांखे विरासत में ज्ञान मिले थो, अञा ताईं मिले पियो। हाणे असां सभु विसारे छॾियो आहे, हाणे असांखे पुस्तक खपनि ई कोन, त पुस्तक आहिनि ई कोन। सिंधी पुस्तक पढ़नि था, बंदि करे छॾियो अथऊं, आहिनि किथे पुस्तक, सभु गुम थी विया। सिंधी साहित्य कोन हुयो छा? सिंधी धर्म ग्रंथ कोन हुया छा? सिंधी संतनि छा रिकॉर्ड न लिखियो आहे छा? सभु हुयो, पर सभु गायब थी वियो। असां हाणे इंद्रियनि जे करे सॼो संसार जमा था कयूं, पर हुननि रिटायर थी विया, सन्यासी थी विया, थोरनि ॾींहंनि जे वास्ते ही ॻाल्हियूं पासे कयो। भोगी थियण खां योगी थियो, ही भोगी थियासीं इन करे असांखे ही पनिशमेंट मिली आहे। हाणे योगी थियो, थोरा ॾींहं प्रार्थना कयो, थोरा ॾींहं 40 ॾींहं, तव्हांखे सॼी उमिरि छॾे ॾियणो न आहे, थोरो वक़्तु परमात्मा खे, पंहिंजी आत्मा खे पंहिंजे वास्ते ॾियणो आहे, थोरो टाइम तव्हांखे पंहिंजे शरीर वास्ते ॾियणो आहे, हिनखे रिपेयरिंग कंदा रहो। त पोइ डायबिटीज़ न आहे, ब्लड प्रेशर न आहे, ॿियूं काई बीमारियूं कोन, पर असां ध्यानु न ॾींदासीं त पोइ त बीमारियूं त वेठियूं आहिनि। ॿियो कुझु न त कोरोना ईंदो, बीमारियूं वेठियूं आहिनि। यू प्रोटेक्ट यूर सेल्फ। सिमिलरली दुख वेठा आहिनि, दर्द वेठा आहिनि, तकलीफ़ूं वेठियूं आहिनि, यू प्रोटेक्ट यूर सेल्फ। ग़लती असां था कयूं, पोइ ॾोरा पोइ ॿिए खे था ॾियूं, दिस इज़ नॉट फेयर। त थोरो टाइम, केतिरो टाइम, सॼी उमिरि में 40 ॾींहं हुननि ॾिना, असां रोज़ु 40 मिंट ॾियूं, 30 मिंट ॾियूं, आल्टरनेट डे थोरो टाइम कढूं, पर तव्हांखे थोरो टाइम कढणो ई पवंदो। हा, थी सघे थो कंहिंखे 40 मिंटनि में ई परमात्मा जो दर्शन थिए, कंहिंखे 40 साल बि लॻी सघंदा, पर न त तव्हां कंदव छा? भिटकंदव भिटकंदव भिटकंदव, केतिरा साल, सॼी उमिरि इंसानु भिटके थो, पर उहो सुकून, उहो संतोष उनखे नथो मिलेसि। पर हिननि डेडिकेटेडली सॼे ग्रुप, सभई सिंधी वञी वेही रहिया, जेके हिंदू हुया, नदीअ जे किनारे, ऐं पोइ जॾहिं 40 ॾींहं पूरा थिया, तंहिंखां पोइ आकाशवाणी थी आहे, घबरायो न। ही आकाशवाणी कोई मथां आवाज़ु न ईंदो आहे, ही असांजे अंदरूं आवाज़ु ईंदो आहे। हू त असांजे अंदर बि वेठो आहे, सॼी संसार में त आहे ई आहे, असांजे अंदर में बि आहे। असांजे अंदर में काई पावर न हुजे त असां हली चली सघूं, ॻाल्हाए सघूं, ॿुधी सघूं, हू त असांजे अंदर में बि आहे। त हाणे वेठे वेठे सोचींदो मां कुझु ग़लति कमु कयां, ॿियनि खे गार थो ॾियां, या कंहिंजी बुराई सोचां थो, त उते ई जो उते तव्हांखे अंदरूं आवाज़ु ईंदो, न, ही ग़लति कमु न कर।
कीप क्वाइट। तोखे सोचणो आहे ॿियनि जो भलाई जो सोच, बुराई जो न सोच। हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, मां मारे छॾींदोमांसि। तव्हां मन में वीचार ईंदो, ॿियो वीचार ईंदो। हाणे तव्हां उन परमात्मा जे आवाज़ खे दॿाए रखी सघो था। इट इज़ अप टू यू। पर हू आवाज़ ईंदो आहे, ज़रूरु ईंदो आहे। हर कंहिंजे अंदरि हू वेठो आहे। तव्हां हिकु वीचार कंदव, हिकु वीचार सही वीचार आहे, उनखे सही फल तव्हांखे मिलणो ई आहे। ग़लति वीचार कंदव, ग़लति फल मिलणो ई आहे। वरी तव्हां वापसि अरे रे मां वीचार ग़लति कयो, वञी साफ़ थो करे अचां, नो चांस। टाइम लॻंदो, साल, 10 साल, 20 साल, 50, टाइम लॻंदो, बट इट विल कम बैक एंड हिट यू। बेस्ट वे, रोज़ असां सुबुह जो थोरो 15 मिंट शुरूआति में, पोइ अधु कलाकु, पोइ मुनो कलाकु असां पंहिंजे लाइ स्पेयर कयूं। सम्झूं हिन ॻाल्हि खे कि भई आहे छा चकर। असां झूलेलाल जा भक्त छो आहियूं? वाई इज़ सिंधीज़ चोज़न झूलेलाल एज देयर डेटी, एज देयर लॉर्ड? कहिड़ो कारण आहे? बिफोर झूलेलाल our deity was water. ऐं तंहिंखां बि अॻु में जेको परमात्मा असांखे नज़र कोन थो अचे, डायरेक्टली उन सां कनेक्शन हुयो। निर्गुण, निराकार, उनजो कोई रूप न आहे, कोई गुण न आहे, पर उन मां सभु रूप तयार था थियनि, उन मां सभु गुण निकिरनि था। हीउ सॼो संसार गुणनि सां भरियल आहे। मूं में के गुण आहिनि, तीअं तव्हां में के गुण आहिनि। सत्व, रजस, तमस, असांजे शास्त्रनि इहे 3 क्लासिफिकेशन कया आहिनि। कंहिंमें सत्व वधीक आहे, कंहिंमें रजस वधीक आहे, कंहिंमें तमस वधीक आहे। डिफरेंट प्रपोर्शंस मेक डिफरेंट पीपल। पर आया काथों? हे प्रकृतिअ में आया। प्रकृति काथों आई? प्रकृति हुन परमात्मा मां आई। हू न हुजे हा त ही बि न हुजे हा। ॾिसो, तव्हां साइंस स्टडी करे 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 एटम ताईं विया आहिनि, पोइ तंहिंखां पोइ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ॻोल्हे लहियो अथऊं। पोइ सोचनि था ही आया काथों? त चवंदा आहिनि ही एनर्जीअ मां आया। साइंस चए थी एनर्जीअ मां। एनर्जी काथों आई उहा ख़बर न आहे। त उहा जातां आई, उनखे असां चवंदा आहियूं परमात्मा। त हुन परमात्मा सां डायरेक्ट कनेक्शन हुयो सिंधियुनि जो, हिंदुनि जो। तंहिंखां पोइ असां जल जी आराधना कईसीं। तंहिंखां पोइ हिन 40 खां पोइ झूलेलाल साईं जन जो जनमु थियो आहे। पर हीअ जॾहिं 40 ॾींहं पूरा थिया ऐं आकाशवाणी थी, त देयर वॉज जॉय, सेलिब्रेशन। त चालीहो असांखे छा थो सेखारे? पहिरियों त ॻाल्हि ॿुधो, संकट ईंदा, पर कीप योर कूल, शांत रहो, गड़बड़ न कयो, शांत रहो। दिस इज़ लेसन नंबर 1। लेसन नंबर 2, तव्हां इहो सोचो भई असां छा ग़लती कई आहे, उनजो एनालाइज़ कयो, उनजो सोल्यूशन ॻोल्हियो। फॉर दैट यू हैव टू कंसल्ट समबडी। ही सभु सिंधी मुखीअ वटि विया, मुखीअ खे ज्ञान हुयो। तीअं असां बि कंसल्ट कंदा आहियूं न। तव्हांजे पेट में सूरु आहे, डॉक्टर वटि वेंदव, कंसल्ट कंदा आहियूं। हर ॻाल्हि में असांखे तकलीफ़ आहे, कंसल्ट कयो, ॿिए खां पुछो। असांखे पंहिंजी बुद्धि आहे, उहा हले नथी, संकट अची वियो त बुद्धि कमु नथी करे, इन करे ॿिए जी बुद्धि असां वापरायूं थोरी देरि वास्ते। दैट इज़ कंसल्टेशन। अच्छा, तव्हां वटि कंसल्टेंट न आहे त पोइ तव्हां वटि अंदरूनी हिकिड़ो आवाज़ु आहे, उनखे चवंदा आहिनि कॉन्शियस, अंतःकरण। उन जी आवाज़ु ॿुधो। सो दिस इज़ सेकेंड लेसन। शांत रहो, कंसल्ट कयो, सोचियो, एनालाइज़ कयो, एंड देन कंट्रोल योर सेल्फ, कंट्रोल योर पैशंस। इंद्रियूं ऐं मन तव्हां छॾे ॾींदव त बेकाबू थी वेंदा आहिनि।
control them. If you have done this preparation, परमात्मा जो आवाज़ तव्हांखे ॿुधण में ईंदो ऐं जॾहिं ॿुधण में आयो then you celebrate, माना तव्हांजी तपस्या पूरी थी. जॾहिं असां तपस्या चवंदा आहियूं न, माण्हू घबराइजी वेंदा आहिनि, छाकाणि तपस्या कंहिं कई. सतयुग में हिरण्यकश्यपु तपस्या कई ऐं कहिड़ो वरदान घुरियईं, मां ॾींहं जो बि न मरां, मां राति जो बि न मरां, मां इंसान खां बि न मरां, मां जानवर खां बि न मरां, मां घर जे अंदरि बि न मरां, मां ॿाहिरि बि न मरां. त केॾी वॾी तपस्या कई अथई. त तपस्या राकस कंदा आहिनि, पर उहा तपस्या स्वार्थ जे वास्ते हुई. इहा ॻाल्हि तव्हां फ़र्क़ु सम्झो. उते स्वार्थ हुयो मुंहिंजे वास्ते. मां केरु आहियां? मां ही शरीर आहियां. हू वरदान पंहिंजे शरीर वास्ते पिया घुरनि. पर ही जेके तपस्या कनि पिया सिंधी, ये पंहिंजे वास्ते न पिया घुरनि, ये धर्म बचाइण वास्ते पिया घुरनि. ही असांजो नुक़सानु त थींदो थींदो, जेकी असांजूं पीढ़ियूं ईंदियूं उन्हनि जो बि नुक़सानु थींदो, उन्हनि खे बचाइणो आहे. कोई बि महात्मा ईंदो आहे, झूलेलाल साईं असांजी डेट आहे, पर ॿिया बि त महात्मा आहिनि, के बि आया आहिनि. छाजे वास्ते? पंहिंजे वास्ते. झूलेलाल साईं अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जो पंहिंजे वास्ते चवनि? न मां आयो आहियां, मां मिर्ख शाह खे ठीकु कंदुसि. बिल्कुलु बि न. हू आया भलाईअ वास्ते, दुनिया जी भलाईअ वास्ते, धर्म जी रक्षा वास्ते. त ही चालीहो असांखे इहो तो संदेश ॾे, थोरो टाइम तव्हां पंहिंजो स्पेयर करे तव्हां हिन आध्यात्मिक जीवन में ॾियो. तव्हांखे यदि सुखी रहणो आहे, मज़े में रहणो आहे, इट इज़ नॉट द क्वांटिटी ऑफ लाइफ, इट इज़ द क्वालिटी ऑफ लाइफ. तव्हां वटि बिलियंस ऑफ डॉलर्स आहिनि, पर निंड नथी अचे. छा कंदा डॉलर्स? तव्हां सुठी निंड कमायो, देन यू अर्न बिलियंस, ट्रिलियंस, नो प्रॉब्लम. पर पहिरियों पंहिंजी मन जी शांती त कमायो. दैट्स द होल पर्पस वी हैव कम हियर. उहो त कमायूं, उहो छॾे ॾिनो आहे. जेको करिणो न आहे उहो था कयूं. त ही चालीहे जो संदेश आहे. ही टाइम तव्हां थोरो स्पेयर कयो. ऐं ही जेको सीज़न हूंदो आहे, इन सीज़न में माण्हू ख़ाली हूंदा आहिनि, धंधा मंदा हूंदा आहिनि. बरसाति जो मौसम हूंदो आहे, तव्हां ॿाहिरि घुमी फिरी न सघंदव, यात्रा ते न वञी सघंदव. त थोरो टाइम तव्हां ही आध्यात्मिक थोरो थियो, पंहिंजे वास्ते स्पेयर कयो, पंहिंजे मन वास्ते, पंहिंजे शरीर वास्ते, पंहिंजी बुद्धीअ वास्ते ऐं पंहिंजी आत्मा वास्ते. त हिन संदेश ॾियण वास्ते ही चालीहे जो महोत्सव कंदा आहिनि. हाणे तव्हांखे कीअं सेलिब्रेट करिणो आहे उहो तव्हांजे मथां आहे. पर होल पर्पस वॉज टू मेक यू अवेयर दैट यू आर नॉट दिस बॉडी, यू आर नॉट दिस माइंड, you are not this intellect, you are that supreme. बाकी ॿिए दफ़े